चंबल में रुस्तमानी बिरादरी जे ॿिनि ग्रुपनि में हलंदड़ ज़मीनी तकरार ऐं ज़रई ज़मीन ते पाणी जे वारे ते नौजवान एहसान अली रुस्तमानी खे क़त्ल कयो वियो हो, जंहिं जो लाश चंबल पुलिस पंहिंजी तहवील में वठी करे तफ़्तीश शुरू कई। एसएसपी टंडवाला यार अब्रेज़ अली अब्बासी हिकु टीम ठाही, जंहिंजी सरबराही डीएसपी चंबल फ़िदा हुसैन लगारी, सीआईए इंचार्ज अफ़ज़ल मक्सी, एसएचओ चंबल मुख्तियार डेरो ॿिनि ॼणनि खे पंहिंजी हिरासत में वरितो। जंहिं बाद एसएसपी अब्रेज़ अली अब्बासी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त एहसान अली रुस्तमानी जा क़ातिल गिरफ़्तार करे वरिता आहिनि, जॾहिं त उन्हनि जो चवणु हो त फ़रियादी जे माइटनि पिणु जवाबदारनि जा नाला एफआईआर में नामज़द कराया हुआ। इन जा नाले गुल हसन रुस्तमानी ऐं नाले काज़िम अली रुस्तमानी ज़ेर हिरासत आहिनि, जंहिं क़बूल कयो आहे ऐं असांजो ज़मीनी तकरार हलंदड़ हो, जंहिं करे असां एहसान अली खे क़त्ल कयो आहे। वधीक असां तफ़्तीश करे रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।